हर माण्हू असांखे दिलासो पियो ॾे त घबरायो न, सॼी दुनिया जा अब्बा मरी विया आहिनि, तव्हां बि ज़माने में हली वेंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तो, इंसान पंहिंजे दिलि में एतिरा ग़म लिकाए जिए थो, अगरि उन्हनि ॾुखनि खे उन्हनि ग़मनि खे ॿाहिरि कढे, यकीनन नरम दिलि माण्हुनि जूं अखियूं आलियूं थी वेंदियूं। कल्ह हिकिड़े नौजवान सां मुंहिंजी कचहरी थी। जॾहिं उन पंहिंजा ॾुख, उन पंहिंजा ग़म ॿुधाया, यकीन कयो त मुंहिंजूं अखियूं आलियूं थी वियूं। मां रोई वेठुसि त छा इंसानु जेको एॾो प्यार सां पले थो, जेको ॿारु एॾो ख़ुशीअ सां पले थो, जेको पीउ जे कुल्हनि ते घुमे थो, जेको सॼो ॾींहुं प्यार मंझां पीउ खे लताड़े थो ऐं एॾियूं मुहबतूं पीउ जूं, उहो पीउ खां सवाइ कीअं थो रही सघे? ऐं पीउ जे वञण खां पोइ उहो केॾे ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि में हलियो थो वञे। कल्ह नौजवान सां मुंहिंजी जेका कचहरी थी, उन पंहिंजे ॾुखनि जो दास्तान जॾहिं ॿुधायो, सोचियुमि त तव्हां सां शेयर कयां। नौजवान ॿुधायो त असांजो पीउ मज़दूर हुयो। मज़दूरी करे ॾिहाड़ी कमाए जॾहिं घर ईंदो हो त असांजे घर जी चुल्हि ॿरंदी हुई। मसवाड़ जी जॻह हुई, पर इतफ़ाक़ सां कंहिं ॾींहुं अगरि हुनखे मज़ूरी न लॻंदी हुई त पाड़े जे दुकान खां ओधर वठी पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआसीं। पर महसूसु न थींदो हुयो त असां ग़रीब आहियूं, असां लाचार आहियूं, असां मजबूर आहियूं, छो जो पीउ जहिड़ी नेमत असां वटि हुई। ऐं पीउ जे हूंदे एतिरा अंगल हूंदा हुआ, घर में बटालू चढ़नि त बि फशरी कंदा हुआसीं त रोज़ु असांजे घर में बटालू था चढ़नि, रोज़ु दाल थी चढ़े, रोज़ु सब्ज़ी थी चढ़े। असां हरू भरू बि अंगल कंदा हुआसीं। असांखे इन हालातनि जी ख़बर कोन हुई त असांजो पीउ कहिड़े हालातनि मां गुज़रे थो, कीअं कमाए थो, कीअं पैसा आणे थो ऐं कीअं असांजी पूरत करे थो। बादशाहनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदा हुआसीं। राति जो देरि सां जॾहिं बि ईंदो हुयो, राति जे चांहि लाइ बि खीरु वठी ईंदो हुयो त मुंहिंजा बच्चा जीअं मानीअ जे मथां चांहि बि पीअनि। नौजवान ॿुधाए पियो त असां एॾा नालाइक़ जो पीउ जे थक भञण जे लाइ बि उनखे कॾहिं ज़ोर कोन ॾिनासीं। उनखां तबियत कॾहिं पुछा कोन कईसीं त तुंहिंजी तबियत कीअं आहे, छो मायूस आहे, छो कमज़ोर थो लॻे। असां सदाईं पंहिंजे मोबाइल में लॻा पिया आहियूं, कंहिं टीवी जे ड्रामनि में लॻा पिया आहियूं, कॾहिं उन सां वेही को हाल कोन ओरियो। ख़बर तॾहिं पई, अधु जो टाइम हो, उनखे अची बेचैनी थी, उनखां पघर शुरू थियो ऐं उनखे सीने में सूरु शुरू थियो। हू चवे पियो त फ़ौरन मूंखे हॉस्पिटल खणो। 5 मंज़िल खां जॾहिं उनखे हेठि लाथोसीं त असां एतिरा ग़रीब जो असांखे रक्शे जो किरायो बि कोन हो। मजबूरन मां ऐं मुंहिंजे नंढे भाउ पंहिंजे वालिद साहिब खे मोटर साइकिल ते हॉस्पिटल खणी विया। जेको वेही न पियो सघे, फ्लैट खां लाहण महिल उहो रस्ते ते बेहोश थी वियो। उनजी तकलीफ़ वधंदी वई, उहो सॼो फिको हैड थी वियो। हॉस्पिटल जे गेट ते जॾहिं पहुतासीं त उन में रहियल सहियल सत बि हुई, जेका त उहा बि छॾाइजी वई। डॉक्टरनि वटि पहुतासीं, डॉक्टरनि तस्दीक कई थी फौत थी चुको आहे। असांखे ॼण यकीन न पियो अचे। असां चऊं पिया त ईअं कीअं थी सघे थो। तव्हांखे किसो ॿुधाईंदे मुंहिंजी दिलि बि भरिजी आई आहे। हुन ॿुधायो त असांजी काइनात ॼण असांखे ऊंदहि पे नज़र अचे। असांखे यकीन न पियो अचे त असां हेॾी गुरबत में ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं पोइ बि असांजो अलाह असांखां असांजो अबो खसे थो सघे। न को मिट वेझो, न को माइट वेझो, न वरी के एतिरा खीसे में पैसा, न घर में पैसा। हॉस्पिटल वारनि चयो त एम्बुलेंस कराए अचो, मैयत खणो। जंहिं माण्हूअ खे खीर जा पैसा न हुजनि, जंहिं माण्हूअ खे किराए जा पैसा न हुजनि, रक्शे जा पैसा न हुजनि, उहो एम्बुलेंस वॾे शहर खां ॻोठ ताईं कीअं वञी सघे थो, किथां कंदो? जंहिं ॿार जे कुल्हनि ते का ज़िमेवारी कोन्हे, उहो हेॾो वॾो ॿारु कीअं थो खणी सघे? बहरहाल उते उन्हनि मदद कई। असां मैयत खणाए ॻोठ पहुतासीं। ॻोठ जूं रौनकूं वीरान हुयूं। पंहिंजे अबाणे घर जूं
रौनकूं जेके हुयूं उहे फिकियूं हुयूं। हर तरफ़ माण्हुनि जे अखियुनि में घुड़ा हुया। हर माण्हू असांखे दिलासो पियो ॾे त घबरायो न, सॼी दुनिया जा अब्बा मरी विया आहिनि, तव्हां बि ज़माने में हली वेंदा। असांखे माण्हुनि एतिरो आसरो ॾिनो, एतिरियूं दिलजाऊं ॾिनूं, असां चऊं पिया त असां बि हली वेंदासीं। हर माण्हू असांखे दिलजाए पियो ॾे। थोरी आथत मिली त वाकई असांजो ॻोठु आहे, असांजा मिट आहिनि, असांजा माइट आहिनि, ही असांजी सपोर्ट कंदा। चंद ॾींहं उन्हनि जी मुहबत, असांखां पीउ जो जेको विछोड़ो उहो थोरो घटि थियो। पर चंद ॾींहंनि खां पोइ सभिनी जा रंग ज़ाहिर थियण लॻा। जंहिंजी जेका औकात हुई उहे पंहिंजी औकात ते अची विया। जंहिंजो ॻाल्हाइण जीअं हुयो उहो पंहिंजे उन अंदाज़ में अची वियो। सोचियोसीं त ॻोठु रहंदासीं, सोचियोसीं त ॻोठु रहंदासीं, कमाइण वारो केरु बि कोन्हे। पर माण्हुनि जा रवैया जॾहिं ॾिठासीं त सम्झी वियासीं त हीउ सॼो भार असांखे खणणो आहे। हिननि मासूम नियाणियुनि खे, हिन मासूम भाइरनि खे, पंहिंजी नौजवान माउ खे पाण ई सहारो ॾियणो आहे। जेकी दिलजायूं हुयूं, जिन जा आसरा हुया, जिन्हनि दिलजायूं ॾिनियूं, जिन्हनि जा आसरा हुया, उन्हनि जे सपने जे मुंहं जे रंग जी ख़बर पइजी वई। उन्हनि जे ॻाल्हाइण जो अंदाज़ चेंज थी वियो। उन्हनि जे मिलण जे अंदाज़ में वॾो फ़र्क़ु पइजी वियो। सोचियोसीं त हाणे साॻी जॻह ते वञूं, उते वञी विहूं। सभिनी जूं वरी बि ॻाल्हाइण में थोरियूं घणियूं दिलजायूं जिन्हनि जूं बि हुयूं। असां वापसि अची पंहिंजे उन मसवाड़ी जॻह में रहियासीं। उन नौजवान ॿुधायो त काफ़ी टाइम गुज़री वियो आहे त ॻोठ मां कंहिं माण्हूअ फ़ोन करे पुछा न कई त तव्हां वटि छा आहे ऐं छा न आहे। इंसान जॾहिं बीठो आहे त हर शइ खां ॾाढो आहे। जॾहिं इंसान किरे थो त इंसान खे सभिनी जी औकात जी ख़बर पए थी। पंहिंजनि रिश्तनि जी, पंहिंजे माइटनि जी, पंहिंजे वेझनि अज़ीज़नि जी।